पर जे न मुड़स घर में अची चवेस खुदा जी बानी दुनिया सही हिकड़े पासे पर तो जड़ो सुनो मु दुनिया में न ॾिठो आ वा माई समझ लियो जो मां सते आसमान खां मथे पे परवाज़ कया। याद रखी छॾियो मर्द उहो भलो जेको पंहिंजे घरवारी जी नेकी पंहिंजे घरवारी सां करे। असां वरी पंहिंजे घरवारी जी नेकी ॿियनि सां कंदा। खबरदार थियो इएं न कयो। मौजू तवील नथो वञण चाहियां। याद रखी छॾियो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो आहे मर्द ऐं औरत जे विच में हिकिड़ो गैरत जो रिश्तो आहे। छाजो रिश्तो आहे? खुली आयो हाँ तो ॿुधो मर्द ऐं औरत जे विच में हिकिड़ो रिश्तो आहे जेको गैरत जो रिश्तो आहे। यानी ज़ाल मुड़स जे विच में कहिड़ो आहे? ज़ाल ऐं मुड़स जे दरमियान में जेके खुफिया कचहरी या सिर्फ़ उन्हनि ताईं महदूद कचहरी थींदी आहे उहो जेको न मर्द उहा कचहरी पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाए। मिसाल तो नंढड़ो मिसाल ॾियां यार मुंहिंजी ज़ाल मूंखे जेको आहे न भाई कान थी। मदीने जे मीर फरमायो इन मर्द पंहिंजे गैरत के हथ सां कटे पाण खे बेगैरत बनाए छॾियो। तवजह कयो वधीक तवील न थो वञा। मां हिकिड़ो इशारो ॾिनो ऐं जेका औरत वरी जेका औरत पंहिंजे सहेलियुनि खे चवे मुंहिंजो मुड़ुस न मूं सां सही त हले ई कोन थो। मुंहिंजे आका फरमाए इन औरत बि पंहिंजे गैरत वारे रिश्ते खे कटे बेगैरत औरतुनि में पंहिंजो नालो लिखायो। छो त मर्द जे मथां लाज़िम आहे त औरत जो पर्दो हुजे, औरत जे मथां लाज़िम आहे त पंहिंजे मर्द जो पर्दो हुजे। गैरत जो रिश्तो क़ाइमु करणो आहे। मुंहिंजा दोस्त अजीज हाणे ॻाल्हि तवील थी वेंदी। मां मोटी थो अचां। इहो जुमिलो काफ़ी आहे त कॾहिं बि पंहिंजे घरवारी ज़ाल ऐं मुड़ुस जे राज़ जूं ॻाल्हियूं दोस्तनि खे कोन ॿुधाए पियूं आहिनि। अल्लाह फरमाए थो हुवल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदतिन सुम्मा जअल मिनहा ज़ौजहा लियस्कुन इलैहा। रब तो चवे इन जोड़े खे मूं बनायो ई सुकून जे लाइ। इहो जोड़ो सुकून जो नालो आहे। सुकून अख़्तियार कयो, दुनिया सां घर जूं ॻाल्हियूं न कयो। मुंहिंजो ख़ुदा बि नाराज़ थींदो, मुस्तफ़ा नाराज़ थींदो। ॻाल्हि तवील थी वई। यादि अथव त माईअ चयो त जो अचणु ॾींहुं ॻाल्हि पूरी कंहिं छॾियांसि थी भला वञी खॾ में पए पूरी कयूं खॾ में न पए। हा मुला जी ॻाल्हि असांखे त मज़ो ॾींदी जी अॼु अचणु ॾींहुं हमराह आयो ॾे ख़बर हुकुम कयो चे जो तती वेठी है खैर काहे तो न ढकड़ो खणी लाथई। सुभान अल्लाह ॾाढी खुशबू पे जन हमरा खणी बिस्मिल्लाह हथ वेला हथड़ो दे वेठो चे खबरदार मता हथ लातो दे छो चे मुंह न पचायो आ चे हेतरो माल किथों आयो आ चे इहो ई त तोखो पुछण थी चाहियां। घर में मां चवां त यारी कया चवी त न खबरदार मुशरिक न थी जा। चवई थी मीलाद कया न न न इहा वरी बिदत थी करी। चवई थी महरम जी ॾही कया न न न ईअं न करे सभु कूड़ा हीअं मूंखे थो चवी त कूड़ा छाजा वलीअ छाजा बुज़ुर्ग पाण वती थो माण्हुनि खे वज़ीफ़ा ॾेई दरिया हट पाईंदो मामलो चे ख़ुदा जो कसम हेॾो हेॾो कसम चरी थी हई जा चे हे जेके सत ताम ॾिसी पियो न फलाणी औरत खणी आई उन ॿुधायो त उन जे मुड़ुस खे तो वज़ीफ़ो ॾिनो आहे। क़ुरान करीम जी आयत उन औरत कान ॿुधाई, सूरत कान ॿुधाई, को वज़ीफ़ो ॾिनो आहे। दुनिया खे दरिया थो टपे। अॼु मां बि ॾिसण थी चाहियां। अॼु न मिसाल थो ॾियां मोरे खां निकिरी हली या मिठाणीअ खां निकिरी या आंबीअ जे पुल खां हली दरिया में पाण छॾे जे हुन पासे टपी वञे त मां बि मञी दसवा के सचो मुला पर जे न टपी वे त तुंहिंजो रस्तो हेॾे मुंहिंजो रस्तो हेॾे अहिड़े गद्दार सां रहण जी ज़रूरत ई कान्हे का। हमरा लोह थियो केर खाए हलवो केर खाए सयूं होॾासीं ॻाल्हि थी वई वॾी। घणेई मिनतूं करे सम्झायूं मगर औरत जॾहिं पंहिंजीअ ते चढ़े। मां पहिरीं अर्ज़ कयो त ज़िद न कजो बाहू ॿधणी पोइ न बाहू ॿधी कमड़ो कढी वठिजो। इन में बरकत अथव। याद रखो इन में बरकत आहे। मुस्लमानो असां जेको न ही हरू भरू पंहिंजे पाण खे मोतबर सम्झंदा आहियूं। ख़ुदा जो कसम मुआशिरे में निहारियो औरत केॾी बि बीमार हुजे पर मुड़ुस रुगी न कूड़ जो कंदो दरखों अंदर अचे। हुन वीचारी बुखार वारी पंहिंजो कपिड़ो छिलाईंदी उहा पंहिंजी चादर छॾंदी डोड़दी मियां ख़ैर काहे मथे में बुखार थी तोला चांहि काढ़े चा तोखे ॿ टे ज़ोर ॾियां ऐं ख़ुदा जा बाना
वहा तुझी ज़ाला तू उन जो मुड़सा कदे तोखे एहसास थियो त मुंहिंजी घरवारी ठीक ना है मां वञी हुनखे बटड़े ज़ोरड़ा ॾियां छा वो तुझे निकाह में ना है असां वरी से मौत पर मर्द असां वरी माइन के खुदा जा बाना याद रखी छॾ जे तुझो निकाह उन सां थियो त उन जो निकाह भी तो सां थियो आहे याद रखी छॾ गाॾीअ जा ॿ व्हील हलंदा तॾहिं गाॾी इज़त सां हलंदी हिकिड़ो व्हील हलंदो त बीही रहंदो ख़ुदा जे वास्ते पंहिंजे घर वारनि सां सुहिणो वर्ताव कयो मां नथो चवां मदीने जो मीर थो चवे मुंहिंजो मौज़ू न हो मूंखे मदीने वारो पियो थो चवण मां छा कयां मदीने जे साईं फरमायो खैरुकुम लिअहलिही व अना खैरुकुम लिअहली मदीने जे साईं ऐलान कयो तव्हां मां उहो भलो आहे टे दफ़ा हुज़ूर फरमायो तमाम उहो भलो आहे जेको पंहिंजे घर वारनि सां भलो थो हले अमड़ खे अमड़ जी इज़त थो ॾे अबे खे अबे जी इज़त थो ॾे भेण खे भेण जी ज़ाल खे ज़ाल जी हुज़ूर फरमायो अना खैरुकुम लिअहली मां मुस्तफ़ा तव्हां खां वधीक पंहिंजे बचड़नि सां भलो हलंदो आहियां पंहिंजे बचड़नि सां भलो हलो दुनिया बि चङी थींदव आख़िरत बि चङी थींदव हुज़ूर जो मीलाद था ॿुधो न मुंहिंजो मुस्तफ़ा सेखारण आयो आहे न ॻाल्हि पे कयो मदा हमरा के खणी हमरा साईं निकितो हाणे निकितो जेॾीमहिल आमरीअ जे पुल खां पहुतो शागिर्द बि टे चार गॾु खईं रसो बि हिकिड़ो ठाहू को खईं छो त मुला हुयो न केरु हुयो जवाब ॾियो केरु हुयो मुला हुयो जेकॾहिं आशिक़ हुजे हा त उनखे क़ुरान ते यकीन हुजे हा पोइ न रसो खणे हा न चार छोकरा खड़े हैं चार छोकरा भी खई रसो भी खई पुल ते बीही करे हेडे होडे निहारे ज़ाल जो मां भी ॾिसां थी तू कीअं तो दरिया के क्रॉस करी शागिर्दन के पढ़ाया बच्चा मां चेल में भी रसो बधंदुम कुल्हन में भी रसो बधंदुम वो दरिया में कुरान जो लोलियूं ॾेई लहंदो वेंदुसि ॾिसंदा वञिजो जे मां ॿुॾण वारो हुजां छिके मथे कढिजो जे मां तरी वञा त ढर ॾिजो शागिर्दन भी ताज़ो रमज़ान मुल्ला सां गॾु गुज़ारियो हुयो उन्हनि खे बि सूर हुया भली मानी मुल्ला घर ॾे दाल शागिर्दन जी नियत करे छॾे शागिर्दन चयो अॼु तोखे बसा ॾिसूं था रुॻी लह त कोठड़ीअ मां कीअं था वञी मलाह कढनी हमरा लहण शुरू कयो अलिफ लाम मीम खां कुरान शुरू कई अल्लाह 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 जो कुरान पढ़ंदो वयो लहंदो वयो छोकरा छॾींदा वया लहंदो वयो जेॾीमहिल हेसि ताईं पहुतो जी मुनो सिपारो पूरो थी वियो आहे कमु कोन थो थिए हाणे मथे कढो उन चयोसि अञा सिपारो पूरो करे एनी हिकिड़ी ॿी बि पढ़ी वठो सिपारो बि पूरो कई हाणे हेसि ताईं पहुतुची हाणे वञाव थो छोकिरनि वञी हथड़ो कढिजी वञी थो त लाॻी थो वञी कोठड़ीअ वारनि वटि सलाम कजां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿुधाइण जो मक़सद थो ॿुधायां अल्लाह जो क़ुरान साॻियो आहे ॿुधाइण वारे ऐं अमल करण वारे में इहो फ़र्क़ु आहे ॿुधाइण वारो त 30 पारनि जो हाफ़िज़ हुयो ॿुधण वारो हिकिड़ी सूरत 8 ॾींहंनि में यादि करण वारो हुयो फ़र्क़ु इहो हुयो हुन क़ुरान खे मिड़ई क़ुरान करे सम्झो पढ़ियो हुन क़ुरान खे अल्लाह जो कलाम मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ुबान करे पढ़ियो रब उन जो बेड़ो पार करे छॾियो ॻाल्हि सम्झ में अचे वई इहो ख़बर मुला थींदो या फ़क़ीर थींदो जवाब ॾियो छा थींदो फ़क़ीर थींदो न त यादि रखी छॾियो क़ुरान करीम जेको ॿुधो न शौक़ सां ॿुधो उन जे मथां अमल करण जी कोशिश कयो उनखे ॿुधी अणॿुधो न कयो मां मौज़ू मीलाद जो ई खणी आयो आहियां मौज़ू मीलाद जो हलाईंदुमि लेकिन मां 3-4 आयतूं लाॻीतूं इमला थो पढ़ां त मुंहिंजा दोस्त जिते वञा थो साईं औलाद कोन थो थिए धागड़ो वठी ॾियो हाणे ॼण मुला जो वर में पुट खयो थो वञे हाँ हाँ मां खुलियल माण्हू आहियां न खुली ॻाल्हि कयां न जिते वञूं साईं कारोबार कंहिं ॿधी छॾियो आहे धागो पढ़ीने खे खोलियो मुला जादूगर आहे ॾिसो त पंहिंजो पोइ हिते छा हाल अथसि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अचो त मां तव्हांखे अल्लाह जो क़ुरान ॿुधायां तरफ़ जो क़ुरान छा ॿुधायां अल्लाह जो क़ुरान मुला थी ॿुधंदव या फ़क़ीर थी ॿुधंदव थोड़नि हथ खयो अल्लाह जो क़ुरान मुला थी ॿुधंदव या काठियर फ़क़ीर थी ॿुधंदव
जे काठियर फकीर थी ॿुधंदो अल्लाह पाक जो क़ुरान करीम ॿुध मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो इस्तग़फिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा युरसिलिस समा अलैकुम मिदरारा वयुमदिदकुम बिअम्वालिन व बनीन वयजअल लकुम जन्नात वयजअल लकुम अनहारा। जो अल्लाह जो कुरान सच्चो आ तो मथे खणी चओ अल्लाह जो कुरान सच्चो आ मुझे रब जो कुरान छा तो चवे। हजरत अली सोने जे दरबार में सोने शेरे खुदा जे दरबार में सवाली आयो मुझा साईं गुनाहन जा अंपार थी वया हन वो एड़ो दसो दसो तराणे के राजी करे वठा। सोने शेरे खुदा फरमायो वञ वञी कसरत सां इस्तग़फार पढ़। वो निको तवरी बियो आयो सुना अली मुझे ॾाढो कर्ज थी वयो आ माली हालत कमजोर थी वई आ एड़ो कुछ दसो सोना मुझी कर्ज मां जान छुटे। सोने शेरे खुदा फरमायो वञ वञी कसरत सां इस्तग़फार पढ़। फरीद पियो आयो सोना अली औलाद मुखे नाहे ॾाढो बचन जो सिकायल हा दिलबर अली तो दसड़ो दसो त अल्लाह मुखे बचन जो औलाद दे। सोने अली फरमायो वञ वञी कसरत सां इस्तग़फार पढ़। चौथो आयो सोना अली मींह नथा वसन फसल सुकी वया शाखूं सुकी वयूं कमद सुकी वया को अहिड़ो दुआ कयो दसड़ो ॾियो त रब राज़ी थी मींह वसाए। सोने शेरे खुदा फरमायो वञ वञी कसरत सां इस्तग़फार पढ़। पंजो आयो सोना अली बाग सुकी वया अंब केला सुकी वया हाणे त काठियूं नज़र थियूं अचनि दुआ कयो त बाग सावा थियनि। शेरे खुदा फरमायो वञ वञी कसरत सां इस्तग़फार कर। इस्तग़फार जी बहराड़ीअ जा माण्हू मना वञी घणी तौबह कर तौबह कर तौबह कर। पंज ई सवाली वया। सोने शेरे खुदा जो गुलाम कहिड़ो हूंदो जेको अक्सर गॾु हूंदो हो ॻाल्हायो चयोसीं मौलवी यादि कनि असांखे ज़रूरी थो रही आहे कंबर हूंदो हो गुलाम शेरे खुदा जो अर्ज़ो करे मुंहिंजा साईं सवाली त पंज हुया घणा हुया वरी चओ घणा हुया ऐं है पंजनि जो नालो बि तुंहिंजो हा नथो ठाहे। सवाली त पंज हुया सवाल बि अलॻि अलॻि पंज हुया जवाब पंजनि जो हिकिड़ो हुयो। अॼु रास कहिड़ो हुयो मुंहिंजे दिलबर अलीअ चयो कंबर तो क़ुरान कोन पढ़ियो। अच्छा अल्लाह क़ुरान में जो फरमायो आहे जे गुनाह बख़्श रहण थो चाहीं इस्तग़फिरू रब्बकुम अल्लाह जे दर ते तौबह कर इन्नहु कान गफ़्फ़ारा उहो गुनाह तुंहिंजा माफ़ करे छॾींदो। आसमान मां मींह वसाइण तो चाहे त युरसिलिस समा अलैकुम मिदरारा कसरत सां तौबह कर त रब आसमान मां वॾ फुड़ियो तोखे मींह वसाए ॾे। वयुमदिदकुम बिअमवाल जे माली तौर ते परेशान थी वियो हुई कारोबार बंदि थी वियो अथई कसरत सां तौबह कर त रब तुंहिंजो कारोबार खोले छॾे। वयुमदिदकुम बिअमवाल व बनीन जेकॾहिं औलाद जो बुखायल हुई सिकायल हुई या औलाद बेफरमान थी वियो अथई कसरत सां तौबह कर त रब तुझे औलाद के फरमान बरदार बनाए बे औलादी है रब तुझी झोली साई करे। वयजअल लकुम जन्नातुन वयजअल लकुम अनहारा जे शाखूं सुकी वयूं थई बाग सुकी विया थई रब तो चवे तौबह तो कर सावा मां रब करे तो खे ॾेई छॾे। कुरान सचो जवाब ॾियो कुरान वरी चो कुरान इन करे घणो कुरान तो पढ़ा जो सुभाणे को इएं न चवे कुंड पासे में तो ओ अली नवाज़ हैदराबाद वञी फ़कीर खां तारीख़ वठी आए टे रुॻी दोहीड़ा पढ़ी हले वियो चइसि भाड़िया न फ़कीरनि जो कमु इहो रब जो कुरान रुॻी पढ़ंदा न आहिनि पर रब जो कुरान माशूकनि आशिक़नि खे पढ़ाईंदा बि आहिनि त जीअं अल्लाह बि राज़ी थिए त मदीने जो घोट भी राजी थी। ख़बर तावीज़न वारनि ॾे वञ पोयां मुसलो विछाए
टे चार जवाब है बाक़ी सब चुप ॼणो जिनके का ॾुखी ॻाल्हि चइबी आहे मुसलमानो ख़ुदा जे वास्ते ही हथड़ा तो तव्हांखे ॿुधां इहो मुसल्लो ॾाढो कम वारो अथव इहो मुसल्लो ॾाढो कम वारो अथव ख़ुदा जा बानड़ो इन मुसल्ले खे विछायो इन मुसल्ले सां प्यार कयो साईं तव्हांखे निमाज़ लाइ ॿुधायो मां हिकिड़ो जुमिलो थो चवां त इन निमाज़ में एतिरी बरकत छो आहे इन निमाज़ में एतिरो राज़ छो आहे इहा निमाज़ ई मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठार छो आहे ख़ुदा खे इहा सॼी इबादत में वधीक पसंदि छो आहे इन करे जो जॾहिं निमाज़ी मिलता है क्या नमाज में सजदे में जाकर देख जॾहिं न निमाज़ी पेशानी सजदे में कंदो आहे अखियूं बंदि करे तसव्वुर कर हाणे सजदे में जॾहिं हथड़ा हीअं करे वेठो आहे हे मुठी मीम बणिजी वई आहे हथ हीअं करे वेठो आहे हे हिसो हे हबशी बणिजी वियो आहे हे विचो तुंहिंजो हे गोल सॼी चेल वरी मीम बणिजी वई आहे टंगूं तुंहिंजूं हीअं दाल बणिजी वई आहे सजदो तुंहिंजो हूंदो आहे जिस्म तुंहिंजो हूंदो आहे मीम हा मीम दाल इस्म मुझे महबूब मुस्तफ़ा जो बणिजी वेंदो समझी विए वरी समझाइए मिलता है क्या नमाज में सजदे में जाके देख सजदे में वञ ऐं तसव्वुर कर त मां हींअर सजदे में हा जिस्म त मुंहिंजो आहे पर इस्म मुंहिंजे महबूब जो बणिजी वियो आहे हाणे तूं अंदाज़ो लॻा त आशिक़ जे आॾो महबूब हुजे ऐं केरु चवे त सुहिणा इन महबूब जे सदके ते ॾे ख़बर आशिक़ अल्लाह ताला ॾींदो या कोन ॾींदो जवाब ॾे जवाब दे मुसलमान अगर तुझो महबूब तुझे आॾो हुजे ऐं को तोखे चवे त इन यार जो सदको थई ॾे त छा थो समझी जेको हूंदी कढी ॾींदे न यादि रखी छॾ पंहिंजे रब खे राज़ी करण जे लाइ सजदा कर अल्लाह बि राज़ी थींदो मदीने जो घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम भी राज़ी थी पवंदो मुंहिंजा दोस्तो तव्हां सोचे पूरो कलाक हिकिड़े रीम बुला जे ॻाल्हि में हुयो हक़ीक़त में मोहब्बत जो रस्तो सॼो मदीने जे तरफ़ वञण वारो हुयो रस्तो काॾे वञण वारो हुयो मदीने जे तरफ़ वञण वारो हाणे जे जागो था त इश्क सां मुंहिंजे मुस्तफ़ा ते सलात पढ़ो मां ॾिसां त जागो था सल्लल्लाहु